अस्सलाम वालेकुम हमारे पेन जैन बदल हमारे YouTube चैनल से जैन संजय ऑफिशियल उम्मीद तो क्या सब दोस्त खैर खैर खाते साऊंगा असा वञी रहिया आहियूं दर्जन ॾे कपिड़ा खणी ॾियण सो आज मासा जो रखियो आहे सो वञी था रखे ते हल मासा जा तो आ कपिड़ा वठण सही दर्जी रखे सॉरी बाबा ये तो गर्ल्स स्कूल ये तो असांखे कोई संस्कृत ये तो बॉयज स्कूल तला खाली जगह जाने मिलूंगा तहां दर्जन में बाबा सही अदा दर्जन वटि पुॼी विया आहियूं असां किथां रस्तो हेॾां कहिड़ा रस्ता आहिनि मां दी दर्जी निंड पिया वई हे वटि अस्सलाम वालेकुम ईद जी सीज़न लगी पिया तुंहिंजा दर्जी निंड पिया आहिनि सम्झी सम्झा ॿियो ख़ैर आहे तबियतूं सिहतूं ख़ैर आहे मां आहिनि कहिड़ा बोतारा ॾिस दर्जन जा कम हे दर्जी निंडूं था हाँ बताएं कहिड़ा दर्जी नाला लिख भाउ असांजे वॾनि ते कोन्हे न थिए त हूंदो ज़रूरु का न का इन थेलियूं मटाइणो ईअं न आज़ाद असांजा ॻोठ असांजा दर्जी अथव इहो 6 मीटर थी वॾे भर में वॾी शलवार थींदई ऐं ॿुध ॿुध फिटिंग में कजाए ये मां सही किया हाँ ओके ये सदरा सुता पिया हाँ दर्जन कपिड़ा ॾिनासीं सो हाणे हलूं था अरे मां सां हाणे काॾे हलंदे अरे छॾ भई घर हलंदा रोज़ो आहे रक्षे जी सवारी जेके टाइम सवारी अरे मासा वाला काॾे ते वठो तव्हां ख़बर न आहे ॾिसो था हली असां कॾहिं वेठो काॾे चलो खणी आयो आहे अच न हिकिड़ो मिंट भाई मोटी लाॻ हिकिड़ो मिंट न ठहंदो हा अॼु वीडियो न ठहंदो आहे दादा हिकिड़ी चिठी खण चेक ते विझल आहे आयो नंबर हा खाइण अचे मोटी आयो नंबर आयो मिंट में छॾो बाक़ी वारे चिठी खणी आहे तेल वारी तेल खाली खाली मां हालो चढ़ तो करा अरे मासा में लोकेशन ते वठी तो वञे ॾिसो काॾे थो वञे भाउ घुमाए थो खजनि जो भाउ अथव संगत मां सां कहिड़ो कमु अथई हिते अब्बा हा अदा मासा दादा शूटिंग करण हिते कई फनी वीडियो जी सो तव्हां सां मिलूं था मासा जी शूटिंग करे वीडियो रिकॉर्ड करे वठूं या वीडियो तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदा इन ब्लॉग में
वैसे गडी रहो जंहिं बि दोस्त असांजो चैनल सब्सक्राइब न आहे तो वो चैनल सब्सक्राइब करे वठे मासाज जी मुंडी ते करे। अस्सलाम वालेकुम। लिख के बड़े जाते वणे लिख हां पल्ले पर कंदी से पल्ले पर असल छाला विशा जो खैरात में ठीक है बारी तो तो असां जे गरीब बंदे हो हां ये फूल उस्ताद ने मायने नहीं भरवा बर खुदा जे वास्ते मुखे जुदा न कर जेकी कयम जे करे सजदा खता न कर जेकी कयम जे करे सजदा खता न कर हाणे तड़ो क्यों को आहे भी कोने हिते कोई भी कोने या तड़ करे अरे पो वञूं था घुमण वेंदासीं अॼु बि तूं भाऊ अॼु तुंहिंजो कमु कयां थो मां भाऊ बि लिख एचडी ला 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 हाँ हाँ हमारे ला 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 No, 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 no. अरे मासा जी शूटिंग मस्त पूरी थी आ वड़ा डचान मासा था शूटिंग पूरी थी हां अदा या वीडियो जेका असां शूटिंग जी कई आहे मासा जी फनी वीडियो मुंहिंजे व्लॉग ते तव्हां ज़रूरु ॾिजो एंड में वीडियो ॾिसो नवे साल जे आख़िर ताईं ऐं असां हल घर पुॼा असांखे अदा अॼु जो व्लॉग असांजो पूरो थियो पंहिंजी पुॼाणी ॾिसो असांखे ॾींदा इजाज़त वरी कंहिं व्लॉग में असां गॾु हूंदासीं पंहिंजी ज़न बलोचरी का इजाज़त अलाए